नाज़रीन, सालेहपट में मुहर्रमुल हराम वरी अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। पेश आहे नवाब मीराणी जी हीअ रिपोर्ट। सालियापट में मुहर्रमुल हराम वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। विख विख ते सबिलुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। बाज़ार में अलम पाक जो सींगार वठण लाइ दुकाननि ते मोमिननि जी वॾे तादाद में रश लॻल। ॿिए तरफ़ सफ़ाई ऐं सुथराईअ जो निज़ाम टियोमूं सालियापट सैयद इरफान अली शाह पारां बहितर कयो वियो। आज़ादारनि जे मातमी जलूसनि लाइ शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि ते सर्च लाइटियूं पिणु लॻायूं वयूं, जॾहिं त सिक्योरिटीअ जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया। कैमरामैन टीम सां गॾु नवाब मीराणी, SS न्यूज़, सालियापट। अलमकार अलमकार अलमकार।